सिंधड़ी मुंहिंजी ओ धन्य सिंधु दरिया, धन्य सिंधु दरिया, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां। टिम ॾियड़ो मिट्टी मुरली ऐं जोगियड़ो मिट्टी, हर को आपा ॾियड़ो मिट्टी, हर को आपा ॾियड़ो मिट्टी। वक्त सुहानो यार यगानो, वक्त सुहानो यार यगानो, सारो रंग रचा धरती मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां। ओ धन्य सिंधु दरिया, धन्य सिंधु दरिया, मिट्टी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां। इश्क उतारो मिट्टी आहे, बीन तू तारो मिट्टी आहे, प्यार ऐं प्यारो मिट्टी आहे, प्यार ऐं प्यारो मिट्टी आहे। वराणी जो तकड़ा लो था आलापन आलापन की न खिलापन, चपन जो ही चा, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां। धन्य सिंधु दरिया, धन्य सिंधु दरिया, मिट्टी मुंहिंजी मां, सिंधड़ी मुंहिंजी मां, मिट्टी मुंहिंजी मां। वॉइस ऑफ इंडस टीवी पारां अवां सभिनी खे भलीकार। आउं आहियां फ़कीर मोहम्मद ढोल। वॉइस ऑफ इंडस टीवी पारां अॼु असां नामयारे लेखक, कहाणीकार, गायकी खे सम्झंदड़ शख़्सियत रसूल बख्श दर्स खे यादि करे रहिया आहियूं। रसूल बख्श दर्स कल्ह राति असां खां विछड़ी वियो आहे। ही नंढड़ी डॉक्यूमेंट्री आहे जेका अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। सिंधी ॿोलीअ जो वींझार, सिंधी कहाणीअ जो इमाम, सिंधी सक़ाफ़त जो सुहिणो मिसाल, सिंधी नसर जो बादशाह, खाका नवीसीअ में सिंध हीरन खान जहिड़ो ट्रेंड आणे नवनि चेहरनि खे मुतारिफ़ कराईंदड़ झंपीर जो ही प्रोहत रसूल बख्श दर्स अॼु असांजे विच में नाहे रहियो। सिंध लाइ सोचींदड़ हिकु दिमाग़ सुम्ही रहियो आहे ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ धड़कंदड़ हिकु दिलि धड़कण बंदि करे छॾियो आहे। न फ़क़ति इहो, पर हुनजे दिलि जे बंदि थियण जूं ख़बरूं ॿुधी केतिरनि ई दिलनि जी धड़कनूं पिणु रुकिजी वियूं आहिनि ऐं केतिरा ई दिमाग़ ॼण त सुन्न थी विया आहिनि। रसूल बख्श दर्स पेशे जे लिहाज़ खां जेतोणीकि हिकु उस्ताद हो, पर हू बुनियादी तरह सिंधियत जो अहसासु हो। तव्हां हुनजी कहाणी पढ़ो, नसुर पढ़ो, संदसि तक़रीरूं ॿुधो या वरी पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾेई साणुसि कयल कचहरियुनि खे यादि करियो त तव्हांखे पाण ई महसूसु थींदो त हू वाक़ई सिंधियत जो हिकिड़ो अहसासु ऐं उहिञाण हो। बिलाशक हू वॾो कहाणीकार हो। संदसि पहिरीं कहाणी 1977 धारे माहवार रिसाले तहरीक में छपी। उन बाद हुन सिंधी समाज जे मनफ़ी
लाड़नि ऐं अख़लाक़ी क़दरुनि खे साम्हूं रखी केतिरियूं ई कहाणियूं लिखियूं जिन पुण वॾी मंजता माणी ऐं उन्हनि कहाणियुनि मां केतिरियुनि कहाणियुनि खे ड्रामाटाइज़ बि कयो वियो त केतिरियुनि कहाणियुनि खे उर्दूअ में तर्जुमो पुण कयो वियो। सिंध में जॾहिं कारोकारी जहिड़ी कुधी रस्म परवान चढ़णु लॻी त रसूल बख़्श दर्स हिकु कहाणी लिखी हुन में हुन नओं रस्तो कढियो त जंहिंखे तव्हां कारोकारी करार ॾेई मारे था छॾियो उन्हनि जी पाण में शादी बि कराए सघिजे थी। साॻीअ तरह हुन जॾहिं ख़ाका लिखणु शुरू कया त केतिरा ई अहिड़ा किरदार खणी आयो जिन खां शायदि अॻु में असां वाक़ुफ़ ई न हुजूं या वरी वाक़ुफ़ जे हुआसीं बि तॾहिं बि हुन उन्हनि जा उहे रूप साम्हूं आंदा जिन ते सॼी सिंध खे फ़ख़ुरु थियणु लॻो हो। रसूल हमज़ा तोफ़ जे मेरा दागिस्तान जहिड़ो सिंध जो ही रसूल पंहिंजे पेशे सां सचो रहियो, कहाणी हुजे, नसर हुजे या वरी पैगम्बरी पेशो उस्ताद हुजे। रसूल बख़्श सिंध में हिन वक़्तु जेतोणीकि ओताक कल्चर ख़तमु थी वियो आहे पर दर्स जी ओताक त अॼु ताईं वसंदी रही आहे ऐं ही प्रोहत इंसान उन्हनि जे विच में वेठल कंहिं देवता जीअं ॾिसण में ईंदो हो। असां केतिरनि ई नौजवाननि खां संदसि पेरनि में वेही सिखंदे ॾिठो, हुन जिन खे बि सेखारियो उहे भटकियल राह तां मोट खाई सएं दग ते अची विया। हाणे जॾहिं हू असांजे विच में नाहे रहियो त इहो अहसासु खाईंदो पियो वञे त उन्हनि भटकियलनि खे हाणे दग ते केरु वठी ईंदो। हू इंतिहाई दूर अंदेश माण्हू हो ऐं हुन नई टहीअ जी तरबियत लाइ हर प्लेटफार्म ते कोशिशि वरिती। जमपीर में अक्सर करे महफ़िलूं कराईंदो हो, राग विराग जूं महफ़िलूं बि हूंदियूं हुयूं त अदबी कचहरियूं बि हूंदियूं हुयूं जंहिंमें ख़ासि करे नौजवाननि खे ज़रूरु घुराईंदो हो। सबबु इहो हो त हू चाहींदो हो त नौजवान ई असांजो मुस्तक़बिल आहिनि ऐं नौजवान अचनि ऐं अची सिखनि। हुन सरस्वती नाले सां हिकु रिसालो बि जारी कयो त जीअं नए नसुल जी रहनुमाई करे सघिजे। संदसि कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ सुहाईअ जी सोभ 1980 में छपियो। ॿियो मजमूओ साथ जी मौसम 2005 में छपियो। उन खां अलावा ख़ाका नवीसीअ ते मुश्तमिल संदसि किताब सिंध हीरन खान जा कुझु जिल्द छपजी मंज़र ते अची चुका आहिनि जिन में सिंध जो उहो शहूर समायल आहे जंहिं ते सिंध खे सदाईं नाज़ रहंदो। बशीर खान कुरैशी ऐं हसन दर्स सां बेहद प्यार कंदड़ रसूल बख़्श दर्स हर नौजवान में उन्हनि जी ॻोल्हा कंदो हो। हर सॾ में हू उन्हनि जो ई पड़ाॾो महसूसु कंदो हो ऐं उन्हनि जे वए पुॼाणा हू ॼण त अकेलो पइजी वियो हो ऐं छिॼी बि पियो हो। पर सिंध जे शऊर खेसि अहिड़ो त भाकुरनि मंझि भरियो हो जो खेसि कॾहिं बि अकेलो थियणु न ॾिनो हो। मोट में हुन पुण अहिड़े ई प्यार जी वंड कई हुई। हू इंतिहाई बहादुर इंसान हो। 10 सालनि खां मुसलसल बीमारियुनि सां झेड़ींदो रहियो पर कॾहिं मायूस न थियो। हुन सां इन समूरे अरसे में बीमारीअ वारे अरसे में जॾहिं बि जिते बि जेको बि मिलियो हुन में उत्साह ॾिठो, मायूसी नज़र कान आई हुन वटि। ऐं उन्हनि 10 सालनि में बि हुन लातइदाद प्रोग्रामनि में शिरकत कई, केतिरियुनि ई महफ़िलुनि जो हिसो बणियो, केतिरियूं ई तक़रीरूं कयाई। मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हुनजो लहजो निज बहिराड़ीअ जे माण्हूअ वारो हूंदो हो। हुनजो तक़रीर जो अंदाज़ बि उहो ई हूंदो हो। हुन कंहिं बि मामले में कंहिं बि स्टेज ते पंहिंजे पाण खे तब्दील करण जी कोशिशि न कई। हू निज निबार सादो इंसान हो ऐं हुन कंहिं बि मास्क जे पुठियां लिकण न थे चाहियो। अली बाबा चवाणी हू निज सिंधी मुहांडनि ऐं नक्शनि वारो इंसान आहे। अॼु हुन लाइ झमपीर, किंझर ऐं कोहिस्तान कोन रुना आहिनि पर हुन लाइ त सॼी सिंध ऐं जिते जिते बि सिंधियत जो अहसासु हूंदो, सिंधियत जो प्रचार हूंदो, उहे जायूं बि रुनियूं हूंदियूं, उहे थाक बि रुना हूंदा। जंहिं इंसान सां जबलनि जूं कतारूं, किंझर जूं मच्छूं ऐं लाड़ जा पखी प्यार कंदा हुजनि, उहो माण्हू असां खां दूर वञी ई नथो सघे। डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि, डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि, घणो पुछिजे तिन खे जिन वटां हो त वञनि। असांजो हो त हलियो वियो पर हू ज़िंदा रहणो आहे पंहिंजे किताबनि में, पंहिंजी कहाणियुनि में, पंहिंजे किरदार में ऐं असां
समूरनि जी दिलनि में हू सदाईं धड़कंदो रहंदो। रसूल बख़्श दर्स असां खां धार थी नथो सघे। हीअ हुई मुख़्तसिर डॉक्यूमेंट्री जेका नामियारे लेखक रसूल बख़्श दर्स जे विछोड़े ते वॉइस ऑफ इंडस टीवी पारां अव्हां जी ख़िदमत में पेश कई वई।